अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुडो थी हुडीअ। लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी। मुख्तसर रिव्यू या जाइज़ो। सैयद हसामुद्दीन राशिदी जी आत्मकथा, आप बीती, ऑटोबायोग्राफी या सारूणियूं खणी चओसि, जंहिंखे 341 सिफ़नि ते क्राउन साइज़ जे पके जुल्द ख़ूबसूरत टाइटल मुहाड़ बेक पुठ किताब के सिंधी अदबी बोर्ड छापो 2 अगस्त 2010 ईस्वीअ में शाया कयो आहे। जंहिंखे जेकॾहिं किताब जे आम हलंदड़ साइज़ यानी डेमी साइज़ में छपियो वञे हा त शायदि 700 सिफ़नि ते पहुची वञे हा, छो त हिन किताब जो पन्नो बि सन्हो ऐं ऊचो आहे त कंप्यूटर जी लिखाई बि कुझु नंढनि ऐं सननि अखरनि में आहे। सैयद हसामुद्दीन शाह राशिदीअ जूं सारूणियूं या यादगिरियूं आम रिवाजी ऐं रिवायती आत्मकथा खां हटी करे संदसि ज़िंदगीअ जे ख़ूबसूरत ऐं हसीन ॾुखियनि ॾोजड़नि तकलीफ़ुनि, तरबियत, इल्मु, अकुल ऐं फ़हम फ़रासत, महिनत ऐं मुशक़त, सोच ऐं लोच, जाखोड़ ऐं जिदोजहद जे ॾींहंनि सां गॾु गुज़िरियल वक़्त, माज़ी ऐं हाल जो जाइज़ो बि आहिनि त ॻोठनि शहरनि जी सूंहं सोभिया, उथणी विहणी, सफ़ाई सुथराई, उरूजो ज़वाल ऐं लिबास, खाधा खोराकूं, उथणियूं विहणियूं, रोब ताब, दबदबा, क़ता वज़ह, जाहो जलाल, ज़मींदारनि, वॾेरनि, सेठनि, वापारियुनि, पढ़ियलनि, अणपढ़ियलनि, हारियुनि, मज़दूरनि, सरकारी उहिदेदारनि, कामोरनि जा किस्सा कहाणियूं, ठाठ ठेंगर, जाहो जलाल, दबदबो, शौक़ शिकार, सरकारी चमचा, ख़िदमतगार ऐं सहूलतगार, आज़ादीअ जा सिपाही, मतवाला, मज़हब जी जुनूनियत जा पोइलॻ, शहरो शाइरी, मुशाइरा, कचहरियूं, छेड़ूं बेगारूं, ज़ुल्म ॾाढ, इश्क़ो मुहबत, मतिलब ज़िंदगीअ जे ॾींहंनि रातियुनि, लाहनि चाढ़नि, वफ़ाउनि दगाउनि, सियासी चालाकियुनि, कलाबाज़ियुनि, शहरो सुखनि, नसरो नज़म जे जलवनि जूं न सिर्फ़ु झलकियूं आहिनि पर हिकु पूरी तारीख़ आहे। सची तारीख़, अखियुनि ॾिठो अहवाल, पंहिंजी सोच ऐं जज़्बनि ते गुज़रंदड़ वाक़ियात आहिनि जिन खे हिन किताब में कलमबंद कयो वियो आहे। शाइरीअ जे असलूब, फ़न, फ़िक्र, ॿोली ऐं ख़ूबसूरती, मक़बूलियत खां वठी मुशाइरनि जा अहवाल बि आहिनि त शाइरनि जे ज़िंदगीअ जूं कथाऊं बि। हारियुनि नारियुनि सां थींदड़ ॾाढायुनि जो बि ज़िक्र आहे त अयाशियुनि, मुआशिक़नि ऐं ख़ुशामदनि जा किस्सा बि आहिनि। रातियुनि जे रौनकुनि जो बि ज़िक्र आहे त ॾींहंनि जे मसरूफ़ियतुनि जी मालूमात बि आहे। रहणी कहणी, लिबास, पोशाक, खाद खोराक ऐं खाधनि जे क़िस्मनि जा ज़ाइका बि आहिनि ऐं नाला बि। पखियुनि जानवरनि जा शिकार बि आहिनि त हसीनाउनि जे ज़ुल्फ़नि जा कमंद बि आहिनि। उन दौर जूं रस्मूं ऐं रिवाज बि बयानु कयल आहिनि त तशबीहूं ऐं इस्तारा बि इस्तेमालु थियल आहिनि। ॿोलीअ जी ख़ूबसूरती बि ॿुधायल आहे त ॿोलीअ सां जुठ थींदे बि ॾेखारी वई आहे। सियासी हलचल जा बि अहवाल आहिनि त नफ़रत ऐं बुग़्ज़ जूं कहाणियूं बि पेश कयूं वयूं आहिनि। सिंधी शाइरी बि पेश कई वई आहे त उर्दूअ जो बि चुटको ॾिनल आहे। फ़ारसीअ मां फ़ाइदो बि वरितो वियो आहे त उनखे ज़बरदस्ती मुसलत बि कयो वियो आहे। ज़ाती अहवाल बि आहे त ख़वास जूं ख़बरूं बि ॾिनल आहिनि। मतिलबु किताब खे पढ़ण सां माण्हू उन दौर जे ॾींहंनि ऐं रातियुनि में गुम थी वेंदो ऐं उहे शहर, मोहल्ला, ॻोठ, वाहण, वाह, दरिया, झंग, झर, मोहाड़ियूं, ढंढूं, ढोरा ऐं उन्हनि जा निज़ारा पियो कंदो। ॿोलीअ जो मिठास ऐं सकाफ़त जो इबियास बि कंदो। किताब पढ़णु शुरू कबो त पूरो करण खां बग़ैर उनखे छॾण ते दिलि कोन चवंदी। हिन किताब जी असुलु ख़ूबसूरती ऐं उन में इनायत कयल ख़ज़ाननि खे पसण ऐं परूड़णु चाहियो था त किताब जो मुतालियो करणु या ही ऑडियोज़ ॿुधणु लाज़मी आहिनि। उन खां पोइ ई अव्हांखे हिन किताब जी असुलु क़दुरु क़ीमत मालूम थी सघे थी। सैयद हसामुद्दीन राशिदी जहिड़ो वॾो क़दावर आलिम, मुहक़िक़, तारीख़दान, ॾाहो ऐं ॼाणू माण्हू हो, उन जूं सारूणियूं बि ओतिरियूं ई सुहिणियूं सेबाइतियूं ऐं हिकु सची, अछी, उजरी ऐं खरी तारीख़ आहे जंहिंजो हू अखियुनि ॾिठो शाहिद आहे। अली हसन अब्बासी 19/3/2025 ईस्वी, ॾींहुं अरबा।